नाज़रीन अचो त पंहिंजे मिठड़े माए जड़े मेड़ शहर जो तव्हांखे सैर करायूं ऐं हींअर असां मौजूदु आहियूं राधण स्टॉप ते, जिते तव्हांखे राधण नए ॻोठ लाइ सवारी मिली सघंदी, वैनूं तव्हांखे मुयसरु थी मिलंदियूं। उनखां पोइ अचो त हलूं द्वार चौक ते, जेको बि तमामु हिकु मशहूरु चौक आहे, जितां बि तव्हांखे तारीख़ी दरगाह सैदी मुसाणी ऐं शाह पंजो लाइ सवारियूं मिली सघंदियूं। उनखां अलावा ही बि हिकु ॻुटियल चौक आहे, जिते कारोबार तमामु घणो आहे। उनखां पोइ हलूं था, अचो त बुलबुल मस्जिद, जेका हिकु तारीख़ी मस्जिद आहे ऐं शमसुद्दीन बुलबुल जी हिते हवेली आहे। उन हवेली जी निस्बत सां ही चौक बि तमामु घणो मशहूरु आहे, जिते अलाह वारो चौक बि हिनखे चयो वेंदो आहे। ऐं सिंध जो हिकु तारीख़ी हैसियत रखंदड़ शमसुद्दीन बुलबुल जो बि हिते घर मौजूदु आहे। उनखां पोइ असां हलंदासीं मेड़ जे हिकु ॿिए तमामु तारीख़ी चौक घंटाघर चौक ते, जंहिंजो ही घंटाघर चौक जेको दुनिया लेवल ते मशहूरु आहे। ऐं रियाज़ मैसर जो बि मशहूरु माए जो दुकानु हिते मौजूदु